अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब ड्रामे में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल आहे, सब्सक्राइब कंदा तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। तो मिठल पंहिंजे भाउ रेदन खे चवंदो त अॼु राति आऊं ऐं सोट पारो ॾींदासीं। रेदन चवंदो त तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिते असां वटि पारो ॾिजो ऐं ॿिए पासे वञण जी का बि ज़रूरत न आहे ऐं सिर्फ़ु तव्हां ॻोठ ते पारो ॾिजो, ॻोठ छॾे करे ॿी का शरारत न कजो, न त इहो ख़्वाब मिठल ऐं ककर जो अधूरो रहिजी वेंदो। ऐं ॿिए पासे रेदन तव्हां होशियारु ज़रूरु थीजो। ऐं ॿिए पासे रेस शाह निवाज़ कमदार मोलू खे चवंदो त इहो मंसूर खान हरबरू पाण खे मोतबर पियो सम्झे, हू उते शहर में फ़र्क़ु ई नथो रखे, वॾो पाण खे मसीहा थो सम्झे। कमदार मोलू चवंदो त मीर साईं तव्हांजे अॻियां कई अहिड़ा आया ऐं कई अहिड़ा विया, उन्हनि बदिला आंदो जो तूं ही बदिला आणींदो। ऐं ॿिए पासे रेस मंसूर हैदर खे चवंदो त असां हिन क़ौम खे बदिला करण में कामयाब थी वेंदासीं, हिन क़ौम खे ज़ुल्म सहण जी आदत थी चुकी आहे। ऐं ॿिए पासे रेस शाह निवाज़ सोडल खे धोखो ॾेई ऐं उनखे थाणे में मोकिलींदो ऐं सोडल वञी मुराद सां मिलंदो। मुराद खे चवंदो त मां अची वियो आहियां। मुराद चवंदो त तूं हेॾो सियाणो माण्हू, तूं इन जे धोखे में कीअं अची वएं, तोखे हिन जे धोखे में न अचणु घुरिजे हा। तोखे इहा ख़बर न आहे त छा पे वक़्तु असांजे मथां छा गुज़रियो आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों मिठल ऐं ककर मुराद जे घर में घिरंदा ऐं उन्हनि खे उते का बि सामान हथ न ईंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।